चए तो यो हाल पे है अज मो उनकी जिंदगी असा बढ़ाए चलिया मुझे ज़बान ते मुझे सामने बंद रख। गलती दी माफी थी लगे थी इज्जत के दाग लगे तो उनकी सजा फिर वो तो दिया दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं पंहिंजा वेरी जो टीज़र 1 ऐं 2 अची चुका आहिनि। दोस्तों तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी दोस्तों, मां तव्हांखे रोज़ानो अपडेट ॾींदोसि ऐं उन में इहा ॻाल्हि कंदोसि त दोस्तों कुझु ॾींहंनि जे अंदरि टीज़र अचण वारा आहिनि। काफ़ी दोस्त तनक़ीद बि कंदा हुआ त बाबा टीज़र न ईंदा। तव्हां ॾिठो हिकिड़ी राति में 2 टीज़र अची विया। कल्ह खां वठी 1 टीज़र बि आयो, 2 टीज़र बि आयो। ॿिन्ही टीज़रनि में जेका ज़बरदस्त एक्शन बि ॾेखारियो वियो आहे। ऐं पंजाबी ड्रामे में असगर चौधरी उन अख़्तर खोखर साहब ऐं जेको आहे दोस्तों अज़ीज़ कंबराणी, सिजावल ख़ान यानी हाजन तिवड़ो साहब, इन्हनि जी मार धाड़ बि ॾेखारी वई आहे। ज़ुल्म जबर बि ॾेखारियो वियो आहे इन फर्स्ट टीज़र में बि ऐं 2 टीज़र में बि। दोस्तों हाणे तव्हांजे ज़हन में इहो हूंदो त हाणे छा एपिसोड ईंदो यकदमि, ऐं इहा तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदा हलूं। दोस्तों अञा 1-2 टीज़र रहियल आहिनि। टीज़र कॾहिं 3 ईंदा आहिनि, कॾहिं 4-4 टीज़र बि ईंदा आहिनि। हाणे जीअं 3 ऐं 4 टीज़र ईंदो उन खां पोइ ईंदो पुरमो खां पोइ तव्हां दिलजाए कयो पोइ एपिसोड अची वेंदो। यानी इहो जेको महीनो हली रहियो आहे इन जे आख़िरी ताईं रिज़ल्ट निकिरी ईंदो। मां तव्हांखे यको रोज़ानो ई ॿुधाईंदो आहियां। तव्हां जेका मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहिनि, शायदि कुझु व्लॉग यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे, या उदासी टीवी ते ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त मां उन्हनि में इहे पुराणे वीडियोनि में ॻाल्हि कंदो हुउमि पोइनि में त बाबा हिन महीने जे आख़िर ताईं या हिन महीने जे विच में टीज़र अची वेंदा। बाक़ी जेको एपिसोड आहे लॻभॻि उहो 12 महीने में या 2026 जी स्टार्टिंग में हलंदो। हे 2026 खां पहिरियों ड्रामो टीज़र जल्दी अची विया आहिनि त हाणे 2026 खां पहिरियों ई हलाईंदा। इहे तव्हां दिलजाए करे वियो। इन ख़ुशी में शायदि कुझु व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा।